अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम रस जस हाज़िर है। नाज़रीन, असांजे केतिरनि महिरबान ॾिसंदड़नि प्रोग्राम खे पसंदि कंदे ख़त लिखिया आहिनि, उन्हनि जी महिरबानी। उनखां अलावा असांजे केतिरनि ॾिसंदड़नि प्रोग्राम ते तनक़ीद कंदे इस्लाही तजवीज़ूं ॾींदे कुझु ख़त लिखिया आहिनि। अचो त उहे ख़त पढ़ो। शायदि का गड़बड़ थी वई। हलो, बकवास प्रोग्राम बंद करियो, बकवास प्रोग्राम बंद करियो। केरु आहीं तूं? टीवी खां ॿाहिरि अच, टीवी खां ॿाहिरि अच। तूं केरु आहीं? छो पियो तंग करीं? माचीसन वारा खाका बंदि करियो, माचीसन वारा खाका बंदि करियो। नाज़रीन, भाया तो ही कंहिं दुश्मन बचियल आहे। हिकिड़ो मिंट बाबा, छॾ, बंदि कर फोन। तूं हथ मथे कर, मां तुंहिंजे पोयां बीठो आहियां। तूं हथ मथे कर, मां तुंहिंजे पोयां बीठो आहियां। कांडेरा खान बाबा रईस जो को पानारो थी न बाबा भलो मुड़स कचेरियो कोडियो असल सुबह थी वने न हिते। वाह वाह, हां कचेरी पे ले असल सुबह। वाह वाह, रईस आया मशकरो न बाबा। ए वडा मानु जे केते ए मशकरा कोन थिंदा न। ए मेरी चर्चा भोग दिल खुश करन ला बुधंदा थई। हां त पो बाबा किथे आए तो आरो रईस लाहिस मैदान में त खबरो पवन चर्चा ही पियो सदाए पाण के। अज रईस ता असा वा कल जे का बुढ़े कई बार निसा ए हाणे ठयो ठयो डामर या डबा। भरी भरी आओ जी जी आओ, भरी भरी आओ, व्यो ये तो खुश चंगा भला तबियत खुश आसूदा लोपना। मेहरबानी मेहरबानी चंगा भला तकड़ा मर्दा आसूदा। शुक्र मेहरबानी अल्लाह जो एहसान। रईसा जो कचहरी असल हो आवा वाह कांटेरो पायो हां सजी रात सुबह वनी थींदो हिते। बाबा चर्चन जो मुकाबलो थींदो एड़ो जो पानी खबर पजी वेंदियूं। हां असल को हुकुम थिए हथ कढो असल। बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो। हां ब्रो, हां हीअं था करियूं, पहिरीं चर्चो हाणे तूं आऊं। हां जवाब ॾींदो कांडेरो, कांटेरो ठीक। आख़िर में चर्चो हणंदुसि आऊं। वाह 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 रईसा वाह वाह वाह। और चिड़ण चिड़ण कार कोन्हे। ठीक पोइ करियूं शुरू। हा हले रईसा कांटेरे वारा वेठा आहिनि जहिड़ा ढगनि जूं किस्तूं वठण आया हुजनि। भले मां डोड जड़ी बगल चादी ये किस्तों वठण कोन आया आयूं। असीं त वाजा पैर खणी आया आयूं जो रात असां वटि टिकी जुतियूं चोराया। ये जुतियूं वाजे सहुरन के ॾेई आया आहियूं। रुगो रसो इन्हनि जुतियुनि मजा हार ठाहियो ऐं हारनि गिचिन में था। भले चइबो त हाणे इन्हनि कमनि ते लही पिया आहियो। असांजे सहुरनि जी चुर्च ते जुतियूं पिया चोरायो। शुक्र थियो जो धंधे सां त लॻो। ठीक ठीक चङा चाचा चङा। हा ठीकु आहे, बहरहाल ॿिए महिने में तराया थी वेंदो। हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हां चाचा हाणे पंहिंजो फन ॾेखारिया पर हाणे असांजो चर्चो अचे थो मैदान में। पर चिड़ण कार कोन्हे। हा चिड़ण बाबा कार कोन्हे। ठीकु आहे, चर्चो चर्चो थींदो। ठीकु आहे। हा असां बि तव्हां जा ॿुधा लड़ाई कीअं साईं अॼु असुल अहिड़ी कयो जो सॼी उमिरि पाण चर्चा थी वञनि। भले डांगी। ठीक ठीक ठीक। हा ठीक ठीक ठीक। अचान पचाण जो वारो अचना पियो। ॿिए ख़बर हाणे कॾहिं न बख़्तावर देर छाजी आहे। हा चर्चो अचना थो। भले भले हा चर्चा तव्हां ॿुधायो था पर चर्चो हे ॿुधो। हा 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 चर्चो आहे त बाबा तव्हां सभु ईअं वेठा आहियो जहिड़ा रानी बाग में भोंदड़ा।
ये कौन मुड़दा मुझे ख्याल में के चऊं ओ पुलिस वारो बिठो है चवास हां 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 सदास हां अदा पुलिस वारा ओ अदा पुलिस वारा केरा न छड्यास असुल न छड्यास अदा हेडा अदा ही जेके ब छोरा बिठा आहिनि न हिकिड़े खे ॻाढ़ी ख़मीसा ॿिए खे ॻाढ़ो मफलर असांखे त बेज़ार करे मारियो अथनि ये चार छोकरा बिठा चार किथे आहिनि अदा तूं ॾिस ॿ आहिनि ॿ हा अदा हिननि मोनी छोरनि गाना ॻाइनि या मुआ सीटियूं वॼाइनि अलाए जे छा छा पिया चवनि हिन घिटीअ मां त लंघणी असांजो हराम करे छॾियो अथनि हां मायूं नियाणियूं अवां फिक्र न करियो मुंहिंजो नालो आहे सिपाही तैयब तवाई सवाई मथां हाणे ॾिसो कहिड़ो हशर करिया हिन नबागनि जे पुठियां हूअं ई ॿियनि पाड़े वारनि जूं पिटूं आहिनि मुंहिंजो मतिलबु आहे दरख़्वास्तूं आहिनि हाणे असुल न छॾियो असुल न छॾियो असुल न छॾियो अरे बेशरम हो अरे पराए नियाणियुनि सां गिटी ने मस्खियूं कंदे तव्हां शर्म कोन थो अचे नथो अचे अरे मूंखे सुञाणो था अरे आऊं आहियां सिपाही तैयब तवाई सवाई मथां अरे हलो थाणे ते त अॼु तव्हांजी ख़बर पवंदी चाचा पुलिस वारा चाचा न चओ ओ छा चवां अच्छा अदड़ा पुलिस वारा भला थाणे ते हलण में कहिड़ो फ़ाइदो थींदो हिकिड़ो टेलीफोन ईंदो मुफ़्त में छॾे ॾींदे तंहिं करे ॻाल्हि खे न वधाए चाचा सम्झी चओ हलो जल्दी करो निकिरो भॼो हलो हलो ॾाढो सुठो थियो अरे धंधो करियो ॾाढो सुठो थियो अरे अवां बि नियाणियूं सियाणियूं आहियो ॾींहं तते जो हिन लोफ वारे गटी मां अवां जी लंघण ज़रूरी आहे मस्तई स्क्रिप्ट मोकिलिबा अरे बेशरम हो अरे पराए नियाणियुनि सां गिटी ने मस्खियूं कंदे तव्हां शर्म कोन थो अचे नथो अचे अरे मूंखे सुञाणो था अरे आऊं आहियां सिपाही तैयब तवाई सवाई मथां अरे हलो थाणे ते त अॼु तव्हांजी ख़बर पवंदी चाचा पुलिस वारा चाचा न चओ ओ छा चवां अच्छा अदड़ा पुलिस वारा भला थाणे ते हलण में कहिड़ो फ़ाइदो थींदो हिकिड़ो टेलीफोन ईंदो मुफ़्त में छॾे ॾींदे तंहिं करे ॻाल्हि खे न वधाए चाचा सम्झी चओ हलो जल्दी करो निकिरो भॼो हलो हलो ॾाढो सुठो थियो अरे धंधो करियो ॾाढो सुठो थियो अरे अवां बि नियाणियूं सियाणियूं आहियो ॾींहं तते जो हिन लोफ वारे गटी मां अवां जी लंघण ज़रूरी आहे मस्तई स्क्रिप्ट मोकिलिबा रेसर थियण वारी आहे अस्सलाम वालेकुम सर बस मिठाई मिठाई छो शादी की दो या न सही तव्हारे कलो के कामयाब ड्रामे जे खुशीअ में सही छा हिदायतकारी छा ड्रामो सही ॿिया त अलाए छा पिया कनि तव्हांखे त हॉलीवुड में हुअणु खपे महिरबानी वियो वियो विया जी महिरबानी विया ॿियो सभु ख़ैर बस अस्सलाम होशियार साईं चांवर वाह साईं वाह छा ड्रामो कमाल करे छॾियो छा त सब्जेक्ट हो बस ॾुख इन ॻाल्हि जो आहे जो मां हुन में नक्स ख़ैर इहो भला इन थैलीअ में छा हूंदो अथव साईं हिन में मिठा पान भाभी जे लाइ ऐं तमाकू वारा पान तव्हांजे लाइ आंदा आहिनि ऐं हिन में तव्हांजो ब्रांड जा सिगरेट बि मौजूदु आहिनि यार कमाल था कयो भला हिननि शयुनि जी कहिड़ी ज़रूरत आहे बसि साईं नंढड़ी सुखड़ी ठीकु आहे महिरबानी वियो वियो हेलो सर सर वेरी नाइस आहा छा त ड्रामो छा त लाइटिंग की छा सेटिंग की असली तव्हांजी हिदायतकारी जो त जवाब ईंदो साईं हे मुंहिंजे तरफ़ां नज़रान आहे छा हिन में साईं मुंहिंजो भाउ कस्ट में आहे न मूं हुनखे चई तव्हांजे लाइ फुल सूट घुरायो जी जी महिरबानी वियो मां हिनजी ज़रूरत कान हुई महिरबानी जी त तव्हां ड्रामो ॾिठो जी जी ड्रामो मुंहिंजो ख़्याल आहे सुठो थी वियो सही लाजवाब आहा जी बाबा साईं लेटर पान अदा मस्त हुई कि चो स्क्रिप्ट लिखी मोकिल ठीक है ना मैं तो के
ड्रामे जे सुठे थियण ते ख़त मोकिलिया न। हा नो ड्रामो सुठो थियो। हा साईं। तव्हां ॾिठो? हा साईं। उठो उठो साईं असांजो ॾोहो तव्हां ॾिठो? अरे वरी था पुछो था ॾोहो? अरे इन ड्रामे जे ख़राब थियण जे करे मुंहिंजी बदली कोई टा कई अथनि। साईं मुबारकूं, लख लख मुबारकूं। कोई जा प्रोग्राम त हाणे सुधरंदा। पोड़े के बोल बचन ॾेई पैसा कढीसि अञा त राज पुराणा आहिनि यार। पोड़ो अथई वॾो झक, पैसा ॾियण में तंग ज़रूरु कंदो। ख़ामोश ख़ामोश अचे पियो। घड़ी घड़ी रोई मुझे कमजोर करे अबा या बामा के शाबत होए गरीबन जी मदद ला करे वो किथा काहे आया हो जंग में। चाचा शहर में जेको अलमनाक ऐं दर्दनाक हादसो थियो आहे। अबा 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 सबर सबर ॻाल्हि करियो। चाचा गैस जो सिलेंडर फाटण करे केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। अबा इहा ख़बर छोकिरनि कई त रेडियो में आई आहे। हा चाचा रेडियो में बि आई हुई, पर हाणे असां अव्हांखे ॿी तकलीफ़ कोन था ॾियूं। बसि उन्हनि ज़ख़्मी जे रत लाइ रत जी बोतल लाइ 500 रुपया हिकिड़ा असांखे ॾेई छॾियो। चाचा ही पाड़े वारे वॾेरनि बि 3000 रुपया चंदो ॾिनो आहे। 3000 रुपया। हा भाई हा वॾेरनि खे शाबस होए चंदो त ॾिनो। अब हाणे ॻाल्हि ॿुधो असीं ॿाराड़ीअ जा माण्हू ॻाल्हियूं कंदा आहियूं मिसाल में। जी चाचा। हाणे मिसाल इहो आहे त सम्झो त पिणे वियो मरी। अदा तोखे आहे। चुप तोखे आहे। ॿिन्ही खे सो ॻाल्हि पे कयमि त अबा सम्झो त पिणे वियो मरी माणे थी पियो आई। हाणे न घर में अटो न लटो न खाइण लाइ न पीअण लाइ न ढकण लाइ वेतर कर्ज़ियूं विझो ठाजनि अखियूं त अबा हाणे मूंखे ॿुधायो त छा करणु खपे। चाचा तौबा 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 सभु कम छॾे पहिरीं उन बेवा जी मदद करणु घुरिजे। शाबस होए ओहे सचा हॾ ॾुखी अहां जी ॻाल्हि अॻे। अब हाणे हीअं करियो ही 500 रुपया रत जी बोतल वञी वठो। इहे 3000 ॾियो बेवाई जी मदद लाइ। टाइम थियो अञा ताईं आयो कोन्हे। अलाए किथे मरी वियो ईंदो बि थो करा। अॼु त असीं रही सघिया पिया खैरनि सां। अरे फोटा फिटिया थी जो रही सी ख़ैर मौजूदगी में फा थो पियो आई। मिठो थी मिठो कचो खाई छॾींदो साईं। रही सॼो साल लो आई त पोइ छा थी पियो आहे। अरे अधीअ खे चोरे अहिड़ी फेंक कढाईंदो मैं जो सॼी टां निकिरी वेंदी। सुधुर सुधुर निभागा रही सदा माइटी छा थी अथव वेचारे खानदान ख्वार करे छॾियो अथव। अञा ताईं बि चिंबड़ा पिया आहियो चिलाटा। अरे रईस जी भेंक ॾिसी तो जहिड़े सांढे बि रंग बदिलायो। हा तरस पुट पर ठहियो तो जहिड़े टके जे नौकर सां बहस करे पंहिंजी इज़त विञाइबी छा। इज़त विञाइबी ए विञाइबी उहा शइ जेका हुजे। जो भौंक इहा ॿोली बि ॼाणंदो ई जा। शट अप शट अप बेटा मूंसां कई ॻाल्हि लपा रेड़िया थो साईं राजन खे तां उनी ते। चङो चङो इहो ॿुधाए त रईस केॾां वियो आहे। रईस हा हा पोइ ईअं पुछ न। रईस रईस वियो आहे मूं लाइ आइस्क्रीम वठण। तोखे जेको करिणो आहे करे वठो। तव्हां लाइ आइस्क्रीम वठण वियो आहे? जी हा जी जी ऐं मिठो खीर पी। फोटा पुट ओ फोटा पुट फोटा पुट ॻाल्हि ॿुध। आऊं वियो हुअसि तुंहिंजे लाइ हीअ पिस्तनि वारी आइस्क्रीम वठण। ॿेली पिस्तनि वारी आइस्क्रीम कोन मिली तंहिंजे करे ही अंबनि वारी आइस्क्रीम वठी आयो आहियां। ॻाल्हि ॿुध नाराज़ त कोन थींदे न। इहा न ॻाल्हि पोइ ॾिसंदासीं नाराज़गी वारी खे। फ़िलहाल जेका इहा आइस्क्रीम अथई न
या खराज पंहिंजे सिकिर जे साले खे जंहिंखे तमीज़ बि न आहे त रईस जे नौकर सां कीअं ॻाल्हाइजे। रईस इहो छा पियो ॾिसां तव्हां पाण पंहिंजे नौकर लाइ आइस्क्रीम वठी आया आहियो। अब ॻाल्हि दरअसल हीअ आहे पुटु तन जे मूं आइस्क्रीम हिन जे लाइ आंदी त को आसमान कोन फाटी पियो। ॻाल्हि ॿुधे ही मिसकीन बि त पंहिंजे घर में गुज़िरियल 3 महीननि खां बिना पघार जे पियो कमाए। बस कर अम्मा बस कर मूंखे हाणे बर्दाश्त नथो थी सघे अम्मा मूंखे हाणे बर्दाश्त नथो थी सघे। ख़ैर त आहे अम्मा ऐं केॾो न ख़ुदगर्ज़ थी वियोसि मूंखे माफ़ कर अम्मा मूंखे माफ़ कर। पुटु अम्मा अॼु खां पोइ हिन घर जो सॼो कमु आउं ख़ुदि कंदुसि हीअ ॿुहारी आउं ख़ुदि ॾींदुसि हीअ थांव आउं ख़ुदि धोईंदुसि हीअ बिस्तरा ख़ुदि ठीकु कंदुसि ऐं एतिरे ताईं जो रत पचाउ आउं ख़ुदि कंदुसि। पुटु तूं चरियो त कोन थियो आहीं इहे सभई कम त असां औरतुनि जा आहिनि। न मां न अॼु खां पोइ इहे सभु कम आउं ख़ुदि कंदुसि बसि अम्मा हीअ ॿुहारी मूंखे ॾे मूंखे ॿुहारी ॾे ॿुहारी ॾे अम्मा। पुटु तुंहिंजी तबियत त ठीकु आहे न अम्मा हीअ ॿुहारी मूंखे ॾियो अॼु आउं ॿुहारी ॾींदुसि परे हटी थी अम्मा हटी परे थी बि न अम्मा हटी परे थी मूंखे ॿुहारी ॾियण दे मूंखे मसलो छा आहे मूंखे ॾे ॿुहारी तां जहिड़ो कबो आहे छा तो भाई हाँ ही वठो भई गॾिजी कमु कयो। मुर्जरा जीअं बचे इलेक्शन में वरी बीहणो आहे भली बाबल कर चयो कोई बिलो कर रईस वॾा हिन खां अॻे वारे बि जेको बैंक मां तव्हां ज़मीन जे नाले ते कर्ज़ खयो उन्हीअ मां तव्हां वञी वरिती नई जीप। बैंक वारा उन कर्ज़ जी वसूलीअ जे लाइ अञा ताईं पिया नोटिस मोकिलिन ऐं आऊं उन्हनि सां कूड़ ॻाल्हायो उन्हनि खे टारियो छॾियां। बस कर केड़ा थोरा पियो करी अड़े आई त तुंहिंजी ड्यूटी आहे ॻाल्हि ॿुध जीअं बचे इलेक्शन में बीहणो आहे पोइ खणी 2-3 एकड़ विकिणो भली भली पोयां पिया पिन दब। हाणे हल राज वारनि खे घुरायूं हुन सां ॻाल्हाइणो आहे। हलो हलो जीअं बचे हलो। सलाम अलैकुम। बराबरि हा तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां आयो तव्हांखे तकलीफ़ ॾिनीसूं मिड़े ख़ैर आहे अलॻि ॻाल्हि कर। बाबा तव्हांखे ख़बर आहे त वॾेरो इलेक्शन में थो बीहे इन करे तव्हांखे तकलीफ़ ॾिनी अथसि ॿियो मिड़े ख़ैर आहे। अब्बा अॻे बि जेके तव्हां रईस सां कुर्ब कया से अखर बि अखर ज़ादू अथसि। रईस बि तव्हां सां घणेई चङायूं कयूं आहिनि ए पर साल वलूअ वारे ॻोठ में नओं स्कूल जो खोलाए ॾिनई। मुंशी उन में न को ॿार न को मास्तर उन में त तुंहिंजे रेस जा कुत्ता ॿधा पिया आहिनि। बाबा सब्र 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 हिन भेरे उस्ताद बि ईंदा ॿार बि ईंदा ऐं कुतनि खे कढूं सां ॿियो कुझु। अब्बा ॻाल्हि ॿुधो थधा थियो ए रईस तव्हां ते ख़र्च करे करे ज़रे घटि पाण खे पिनण जहिड़ो करे छॾियो आहे। तव्हां जूं अञा ताईं मयारूं नथियूं वञनि ए हाणे हींअर ताज़ो जो तव्हांजे ॻोठ में इस्पताल खोलाए ॾिनई उहा वाह मुंशी वाह जी इस्पताल आहे साईं उन में न को डॉक्टर न की दवा ये उन में तो जो भाड़े अन्न रखियल आहे। सब्र सब्र बाबा तव्हां सभु कुझु हटाए था छॾियूं ॿियो कुझु। अब्बा थधा थियो हेॾो वॾो थोरो जो हाणे तव्हां ते रईस कयो आहे ही जो पक्को रस्तो तव्हांखे ठाराए ॾिनो अथसि उहो कहिड़ो रस्तो उहो न जेको पंहिंजे ज़मीन खां उतां किथे ठारायो अथसि। कलाक खां तव्हांजी जगी पियो ॿुधाए हे कयो अथसि हो कयो अथसि ये ॻोठ मां ताज़ो जो 3 छोरा खॼी विया उहे कंहिं वराया
ए रईस उहे खड़ा आदमी त तो डाउ थी पुट हले 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 इसको बाबा डाउ थी ॾिस केॾो सुठो पुट आहे हले पुट हले अरे बाबा स्कूल हले पास थींदो आई हा तोखे मोटरसाइकिल वठी ॾींदे हिन दफ़ा हलिया अरे बाबा नओं स्कूल आहे ऐं ॾिस मास्तरियाणियूं नयूं ऐं टीचराणियूं नयूं हले 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 नओं स्कूल किथे आई त भॻो पियो आहे अरे 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 अबा हिकड़ी गाल तो बुधाए केड़ी गाल गाल ही है अब्बा त तू ही अच्छा कपड़ा पायो हिन कच्चे में केड़ी धूड़ पियो पाई अरे आऊं ट्रैफिक जो पुलिस वारो आया अब्बा तो केड़ो कारनामो कयो जो ही तोखे अच्छी पोची हयथन थियो हिया जो पहिरियां होस हुन पुलिस में दाड़न अचे हिकु दुकान में दाड़ो हयो आ बि हुनखे टे बीठो होसि ओचितो हुन जी नज़र मूं ते पइजी वई हो चार आऊं अकेलो चार धाड़ेल इहा पोइ ख़बर पई त उहे ॿ हुआ खैर खैर पोइ छा थियो थींदो वरी छा मुक़ाबलो शुरू कॾहिं आऊं अॻियां त हो पुठियां कॾहिं हो पुठियां त आऊं अॻियां दौड़ाए असल रत करे मारियो मां ट्रैफिक पुलिस जो हिन ॻोठनि में कहिड़ो कमु ऐं बख़्तावर रही अरे ख़ुदा जा बंदा हिन ॻोठ में डबल सवारी जाम घोड़ा गाॾी उठ गाॾी बेल गाॾी जा हादसा जाम अरे तव्हांजे मेंबर वॾे ज़ोर ते मूंखे हित रखायो आहे भली करे आए जी करे आए पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध मेंबर रस्तो त ठारायो कोन्हे बाक़ी ट्रैफिक पुलिस खे घुरायो अथसि अरे पोणा शुक्र कर ट्रैफिक वारो आयो आहे त रस्तो बि ठही पवंदो हो समझी वियुसि जीअं थाणा ठहंदा आहिनि पहिरीं ऐं पोइ थींदियूं आहिनि चोरियूं अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम रस सा हाज़िर है नाज़रीन असां अव्हांखे दावत ॾिनी हुई त पंहिंजे हिन प्रोग्राम खे संवारण लाइ तव्हां बि पंहिंजे पसंदि जा मज़ाह ख़ाका लिखी मोकिलियो जेके क़ाबिल नशर हूंदा त यकीनन असां अव्हांजे नाले सां नशर कंदासीं इन सिलसिले में असांजे केतिरनि ॾिसंदड़नि पंहिंजा मज़ाह ख़ाका लिखी मोकिलिया आहिनि तव्हांजी महिरबानी उनखां अलावा केतिरनि ॾिसंदड़नि प्रोग्राम खे पसंदि करण जा पिणु ख़त लिखिया आहिनि तव्हांजी वॾी महिरबानी उनखां अलावा असांखे नाज़रीन के ख़ाका अहिड़ा बि लिखी मोकिलिया आहिनि जेके नशर करण जहिड़ा न आहिनि पर जीअं त असां वाइदो कयो हो त असां तव्हांजो मोकिलियल ख़ाको तव्हांजे नाले सां नशर कंदासूं उन सिलसिले में आदेश शेर मोहम्मद असांखे लाड़काने खां हिकु मज़ाह ख़ाको लिखी मोकिलियो आहे जेको तव्हांखे ॿुधायां थो यकीननि खिल जहिड़ो हूंदो त तव्हां ज़रूरु खिलंदो आदेश शेर मोहम्मद लिखियो आहे त हिकु सेठ जो प्यारो कुतो मरी वियो जंहिंमें जंहिंजे ॾुख में घर जा समूरा भाती शरीक थी विया ओचितो बोरची रांभा करे कुते मथां किरी पियो ऐं वठी चवणु लॻो त मूंसां ॾाढो ज़ुल्म थियो नाक थी वियो ऐं बर्बादु थी वियुसि
ते सेठ कंध खां झले चयुसि त वाइड़ा कुतो मुंहिंजो मोह तोखे एॾो ॾुख छो थियो? चई साईं ही मुंहिंजो साथी मरी वियो आहे, छो त मुंहिंजो अधु कमु त ही करे छॾींदो हो, यानी प्लेटूं सफ़ा ही करे छॾींदो हो। बहरहाल नाज़रीन, इन में कुझु खिल आहे। जेकॾहिं तव्हां कोशिशि करियो ऐं पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में पेश ईंदड़ मज़ाया वाक़िया जेकॾहिं असांखे लिखी मोकिलियो त असां कोशिशि कंदासीं त उन्हनि खे ख़ाके सूरत में तव्हांजे लाइ पेश करे सघूं। असांजी एड्रेस हिकु दफ़ो वरी नोट कंदा। इंचार्ज प्रोग्राम रस्चस, कराची टेलीविज़न सेंटर, स्टेडियम रोड, कराची। चई सच थी पर मोल करे छा थो सघे। बीमारी कहिड़ी हुई? छा ॿुधायां, सुबुह का 50 माण्हू खे ॿुधाईंदे ॿुधाईंदे वात में लिफूं पइजी वियूं आहिनि। हाय हाय हिले रोज़ी बहाने मौत। बात संभाल, मुंहिंजी ज़ाल मौत बहाने कोन मुई आहे। अरे हूअ त बाक़ाइदे मुई आहे। भला आजा भाॼाईअ खे का ख़तरनाक बीमारी त कोन हुई? असुल कोन मुड़ंदे ना दा का ख़तरनाक बीमारी कान थी हुई। पाड़े में काजो भत पंहिंजे वज़न खां वधीक खाई वई। भत हो पारो थो, सो उल्टियूं ऐं जुलाब शुरू थी विया। डॉक्टर चयो त डायरी थी अथसि। अरे बाबा, इन्हे खे डायरिया चवंदा आहिनि, जंहिंमें उल्टियूं ऐं दस्त थींदा आहिनि ऐं जिस्म मां लूण ऐं पाणी ख़तम थी वेंदो आहे। भले त चइबो त तुंहिंजे घर में लूण लप बि कान हुई? अरे हुई 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 छो कोन? अरे लूण जा 3 भरिया पिया आहिनि, पर आपरी थोरी थी वियसि जो लूण ॾियांसि। अदा हाणे त घर में मानी पचाइण वारी बि कोन हूंदी। इन सूरत हां पाड़ियो आहे। मसाद घबरा न दिल में न कर, मां को न वठो आया। अदा भले भले मायूं बेलिया साहब घणई ॾिठियूंसीं, पर भाॼाईअ जो जवाब कोन्हे को। नेक निमाज़ पोरियत अशराफ थोर ॻाल्हा उहा ज़बान जी मिठी। नालायक बेहया बेशरम, अरे मोल माण्हू एॾा कूड़
नाज़रीन अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। थाड़ेलन ऐं पुलिस जो थू वधू मुक़ाबिलो। पुलिस भॼी वञण में कामयाब थी वई। पुलिस खे वाधायूं। माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं भॼण जी इहा मश्क जारी रही त पुलिस जा सिपाही स्मार्ट थी वेंदा ऐं संदन वधियल पेट अंदरि थी वेंदा। मुमकिन आहे त भॼण में हू को ख़ासि आलमी रिकॉर्ड क़ाइमु कनि। ॿिनि औरतुनि जे झेड़े में सॼो महलो शरीक थियण करे ॾाढो खून ख़राबु थियो। ज़ख़्मियुनि ऐं जवाबदारनि सां इस्पतालूं ऐं थाणा भरिजी विया। जॾहिं त फ्रेश रिलीज़ मूजिबि हालतूं ज़ाब्ते हेठि ॼाणाए वञनि थियूं। आख़िरी इतलान मुताबिक़ ॿई औरतूं हिकु ब्यूटी पार्लर तां गॾु ईंदे ॾिठियूं वयूं। अॼु शहर में रिश्वत खे बख़्शिश जे नाले में जाइज़ करार ॾियण लाइ हिकु सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें वॾनि वॾनि राशि कामोरनि पंहिंजा मज़मून ऐं मकाला पढ़िया ऐं पुरज़ोर तक़रीरूं कयाऊं। आख़िर में करारदाद मंज़ूर करे मुतालबो कयाऊं त रिश्वत खे बख़्शिश जो नालो ॾेई जाइज़ करार ॾिनो वञे त जीअं कामोरा पंहिंजो ख़र्च आवाम जे पैसे ते हलाइनि ऐं सरकारी पैसो आवाम जी भलाई ते ख़र्च करे खेनि बुनियादी सहूलियतूं ॾेई सघनि। अॼु टिपहरीअ जो बिजलीअ जा कूड़ा बिल कढण वारनि जो मुक़ाबिलो थियो, जंहिंमें साल जो बहितरीन एवॉर्ड हिकु नाबीन खे बिजलीअ जो वॾो कूड़ो बिल कढण ते ॾिनो वियो। इहो नाबीन गुज़िश्ता 4 सालनि खां इहो एवॉर्ड हासिल करे रहियो आहे। जल्दी आलमी एवॉर्डनि जे मुक़ाबले लाइ खेसि ॾेसावर पिणु मोकिलियो वेंदो। आवाम खे सुध हूंदी त इहो नाबीन हिन खां अॻु महकमे गैस, इनकम टैक्स ऐं प्रॉपर्टी टैक्स में पिणु पंहिंजूं सलाहियतूं सर्फ करे चुको आहे। ॼाणू हल्कनि जो चवणु आहे त हू नाबीन न आहे, बल्कि इहो संदसि तख़ल्लुस आहे। रांदियूं। हितां खां 2 मील परे हिकु ॻोठ में गिली ॾकर जी रांदि जे मुक़ाबले में इत्तफ़ाक़ सां गिली वञी रांदि जो मुक़ाबिलो कराईंदड़ रईस जी अख में लॻी, जंहिं करे रईस जे नौकरनि ऐं महिमान रांदीगरनि में वठ वठां शुरू थी वई। काफ़ी रांदीगर ज़ख़्मी थी पिया। अहिड़ी तरह ही मुक़ाबिलो बिना कंहिं नतीजे पुॼाणीअ ते पहुतो। उमेदु आहे त हाणे रईस ॿिए अखियाई छॾे सभिनी खे हिकु अख सां ॾिसंदो। आख़िरी ख़बरुनि अचनि ताईं नाटकी मलाकड़ो हली रहियो आहे, जंहिंमें वॾा वॾा मल 3 ॾींहंनि खां हिकु मल खे निबेरण जी कोशिश में लॻा पिया आहिनि। जीअं इहा मल हिकु पासे थींदी, असां अव्हांखे मलहनि जो इंटरव्यू ॾेखारींदासूं। अगोतरी। कुझु अरसे खां दफ़्तरी रिश्वत में मंदी जो रुझान रहियो, जॾहिं त सिफ़ारिशी चिठियुनि ऐं फ़ोननि जे अघनि में तेज़ी अची रही आहे, जॾहिं त ॾोहारी छॾाइण जा अघ अॼु बि साॻिया ई टिकियल रहिया। अॼु सटे जे बाज़ार में जेके सौदा थिया उहे हिन रीति आहिनि।